अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधु.com जो स्लो जारी है। तव्हां जाती मां ख़बर शेयर कंदा हलो। जाती टाउन इंतजामिया ऐं पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबब गटरनि जी सफ़ाई न थियण करे ऐं ड्रेनेज सिस्टम नाकारा हुजण करे शहर जे गटरनि जो गंदो पानी मरकज़ी इमाम बारगाह सैयद बचत शाह बुखारी में दाख़िल। इमाम बारगाह जी ख़िदमतकार सैयद कादिर शाह बुखारी, सैयद सिकंदर अली शाह, फ़कीर अब्दुल्ला समेत जो कुलो शीदी ऐं साफ़ी सां ॻाल्हाईंदे चयो त हर वारी बरसात जे मौसम में शहर जे गटरनि जो पानी इमाम बारगाह में दाख़िल थिए थो, जंहिं सबब आज़ादनि खे सख़्त मुश्किलातूं पेश अचनि थियूं। इन्हनि चयो त पानी पीअण सबब असां हवेली खां ॿाहिरि शहर जे कमकार सां बि नथा वञी सघूं। पानी मां अचण वञण थिए थो ऐं बदबू में घरनि में वेही नथा सघूं। इन्हनि चयो त अहिड़ी मुश्किलातुनि असां टाउन चेयरमैन असिस्टेंट कमिश्नर जाती मुख्तार का जाती ऐं ॿियनि तालुके इंतिज़ामिया खे बार बार शिकायतूं ॾिनियूं आहिनि। उन बावजूद को बि खटल न निकिरी सघियो। NDC सिजावल खां मुतालबो कयो त इमाम बारगाह सैयद बचत शाह बुखारी में मिट्टीअ जे सख़्त ज़रूरत आहे। मिट्टी जी भराई कराए ॾिनी वञे त जीअं इमाम बारगाह में बरसातुनि सबब पेश आयल पानी जो मसइलो हल थी वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujraknews.com।